दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी एक वरी अपडेट्स तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदासीं। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल दुलाब। उमेद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं खैरियत सां हूंदव, भला चङा तकड़ा हूंदव। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों अॻिते हाणे ड्रामो जीअं चोथों स्पेल स्टार्ट थियो आहे। चौथे स्पेल में हाणे शाहनवाज़ ख़ान जा पोयां ॾींहं आहिनि। अचण वारे एपिसोड में सोडल ॻाल्हाईंदो गुलपरी सां फ़ोन ते, चवंदो मां गोरियूं मोकिलियूं आहिनि, हाणे मां सुधारणु चाहियां थो पाण खे, तूं हितां निकिर त हलूं। हू चवंदी हाणे मां ग़लती न कंदुसि, अॻे ग़लतियूं घणियूं कयूं आहिनि, मां न कंदुसि ऐं इहा ई ॻाल्हि कंदो सोडल त बाबा मां पंहिंजूं ग़लतियूं सुधारणु चाहियां थो, हिकु चकर तोखे हितां कढंदुसि। गुलपरी पहिरियों न कंदी, पोइ मञी वेंदी, चलो ठीकु आहे। ऐं इहे गोरियूं मां राति हिननि खे ॾेई तोखे घुराईंदुसि, तूं ई जाए तो निकिरी वेंदासीं। ऐं जंहिं गोरियूं पुॼायूं उन राज़ न ककर वारनि खे ॿुधाए छॾियो। हाणे हू तयारी में वेठा हूंदा जीअं ऐं इहे गोरियूं जेको आहिनि इहे जंहिं खाधे में ॾिनियूं वेंदियूं उहो खाधो ई कोन खाईंदा, हारे छॾंदा, नशो ईंदो ई कोन ऐं हीअ सोडल पकड़ियो काबू थियो वेंदो। होॾो वरी जेको आहे शाहनवाज़ ख़ान पंहिंजो माण्हुनि खे चवंदो त मुराद हमलो कंदो, भरपूर पूरी तयारी सां वेहो, होशियारी सां वेहो, छो त उनखे भउ थी वियो आहे त मुराद मुंहिंजी ॻाल्हि न मञी हाणे हमलो कंदो। ऐं राज़न वारा बि तयारी में आहिनि ऐं मंसूर ख़ान खे बि हाणे तमामु जल्द छॾाईंदा, राज़न वारा बयान मटे छॾींदा। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं ॿी वीडियो में। वीडियो सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।